ज़्यादातर छा थींदो आहे त असां हमेशह सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहियूं या उन्हनि ॻाल्हियुनि खां अॻिते वधी न सघंदा आहियूं। तव्हां अमल जे तरफ़ वधो, छो जो अमल जो दारो मदार नियत ते हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं नियत सुठी रखी त तव्हांजो अमल बि सुठो हूंदो। हज़रत अली करमला वजह जो कौल बि आहे त हर अमल में उन जी नियत या फ़ैसिलो या उन जो फ़ाइदो ईअं शामिलु हूंदो आहे जीअं ॿिज में को वण या ॿूटो शामिलु हूंदो आहे। जहिड़ो ॿिज हूंदो आहे न, उन में ॿूटो वॾो थी छा थी सघे थो, कहिड़े क़िस्म जो ॿूटो थींदो, उहो तव्हांजी नियत ऐं तव्हांजे अमल मां ज़ाहिर थी पवंदो आहे। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे उन्हनि माण्हुनि में शामिलु कयो जेके तारीख़ में ज़िंदा रहंदा आहिनि या जेके कुझु न कुझु कंदा रहंदा आहिनि ऐं ॿियनि जी मदद कंदा रहंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर करे असां पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदा रहंदा आहियूं। वक़्तु जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो ज़िंदगीअ में गुज़री वेंदो आहे त ॿीहर वापसि न ईंदो आहे। इहो वाहिद ई हिकिड़ी शइ आहे जेका कॾहिं बि असां मोटाए नथा सघूं। जॾहिं वक़्तु गुज़री वेंदो आहे, नतीजा मिलंदा आहिनि ऐं नतीजनि खां पोइ असां परेशान थी वेंदा आहियूं या वाइड़ा थी वेंदा आहियूं त उन खां पोइ असां चवंदा आहियूं त जेकर असां हीअं कयूं हा। ज़िंदगीअ में सभ खां घणी पछताव वारी शइ इहा जेकर आहे, इहा काश आहे त मां हीअं कयां या हूअं थियां या हिन रवैये सां हलां। उन ई काश खां बचण जे लाइ, उन ई अफ़सोस खां बचण लाइ, उन ई परेशानीअ खां बचण जो बहितरीनु तरीक़ो इहो आहे त तव्हां अमल कयो ऐं अमल जे मैदान में अॻिते वधो त जीअं दुनिया में तव्हांजो नाम निशान रहिजी वञे। तव्हां 3 शयूं हमेशह ज़िंदगीअ में यादि रखी छॾियो। हिकिड़ो कहिड़ो, जेको मां शुरूआति में तव्हांखे ॾसियो त डिसीशन वठो, उन खां पोइ कमिटमेंट कयो ऐं उन खां पोइ एक्शन करणो। इहे 3 शयूं जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ जी ज़िंदगी में शामिलु थी वञनि त यकीन ॼाणो त उहो उन जॻह ते पहुची सघे थो जेका हू चाहे थो। हू सुठो डॉक्टर थी सघे थो, सुठो इंजीनियर थी सघे थो, असिस्टेंट कमिश्नर या जेके बि उहिदा आहिनि, या इवन सियासत जे मैदान में बि हू कामयाबी माणे सघे थो। तंहिंजे करे पंहिंजे तब्दीली जेका शुरूआति थींदी आहे उहा हिकिड़े ॾींहं खां थींदी आहे, अॼु खां ई थींदी आहे। अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि न मां सुभाणे खां हीअ अमल कंदुसि। मूंखे उन्हनि माण्हुनि ते ॾाढो गुस्सो ईंदो आहे, चिड़ ईंदी आहे त सुभाणे खां छो, हीअ घड़ी जो आहे। जेको माण्हू पंहिंजी हीअ घड़ी या अॼोकी घड़ी तब्दील नथो करे सघे, उहो कॾहिं बि ज़िंदगी तब्दील नथो करे सघे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।